नाज़रीन, सनत समेत तमांजन तालके में महांगाई अवाम जो जियापो मुश्किल बणाए छॾियो आहे। हथरादू वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ एसडीपी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे सागर सोलंकी। एक तरफ़ सिंध जी गरीब आवाम सां धाड़ेल कीस करे रहिया आहिनि त ॿिए तरफ़ महांगाई जी मुसीबत आवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे, जंहिंजे करे सिंध जी अवाम विटे अज़ा में वरतल आहे। हर तरफ़ बुख, बदहाली, बेरोज़गारी वाक़ा कंदे नज़र अचे पई। सिंध जे हुक्मराननि जी मुबैना ग़लति पॉलिसियुनि, अवाम दुश्मन फ़ैसिलनि सबबि अमीर सिंध जो अवाम हर रोज़ ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहे, जंहिंजे करे सुखी सतह बि सिंध जो रूह ज़ख़्मी थी पियो आहे। पूरे मुल्क जियां मांजन तिलके में भी महंगाई उरूज ते आहे। हर आम वापे जी शयुनि जा अघ चऊण ते वधियल आहिनि, पर इंतज़ामिया किथे बि नज़र न पई अचे। मुनाफ़े जी लालच में दुकानदार वापारी आम वापे जी शयुनि जा हथरादू अघ वधाए अवाम खे लुटे रहिया आहिनि। वधंदड़ हथरादू महांगाई ख़िलाफ़ एसटीपी जे तरफ़ां मांझंद में एहतिजाजी रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदी अलमदीना चौक मांझंद पहुती, जिते अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी उहा हालत आहे जिते हज़ारे माण्हू ख़ुदकशी करे चुका आहिनि ऐं लखे माण्हुनि जो जीअण जो एतिरो अहिड़ो ॾुखियो इहो सिलसिलो थी वियो आहे जो उहे बि ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि। हिन हींअर असांखे को बि हिननि जो जेके हितां जा वॾेरा थियनि था या पीपला थियनि था, पीपल्स पार्टीअ जूं तारीफ़ूं कनि था, उन्हनि मां को हुकुमरान, को नंढो वॾेरो मूंखे अचे सम्झाए अचे त 800 रुपया ॾियारी या 700 रुपया ॾियारीअ वारे में उन जो सामान घर जो कीअं अची सघे थो, जेके चवनि पिया त असां ख़िदमतूं कयूं आहिनि। माजन शहर तिलके माजन शहर में असां मुज़ाहिरो कयो। महांगाई ज़ालिम हुकुमरान ॾाढी महांगाई कई आहे, उन मुतालिक़ असांजो मुज़ाहिरो हो। हुकुमराननि खे करप्शन एॾो अंधो कयो आहे जो ग़रीब माण्हू 700-800 ॾियारी कमाइण वारो 2 वेलनि जी मानी नथो खाई सघे साईं। ॿियो इहो त तइलीम सिहत जी कोई बि सहूलियतूं न आहिनि, पर पढ़ाए बि नथो सघे गरीब माण्हू। पंहिंजा ॿार हाणे फाका कशियूं जे कटीनि पिया गरीब माण्हू, ऐं पंहिंजा बच्चा बि नथा पढ़ाए सघनि, इन करे ख़ुदकशियूं कनि पिया। सो एॾी महांगाई ज़ालिमनि हुकुमरान करे छॾी आहे जो ग़रीब माण्हू जीअण जंजाल आहे। अमीर सिंध आहे, मुल्क असांजी सिंध जेका आहे न वसीलनि मालामाल आहे, पर अमीर सिंध आहे, ग़रीब आवाम बुख जे विघे मरनि पिया। असांजो एहतिजाज एसटीपी तलका मांझंद तरफ़ां मांझंद शहर में कयो आहे। अमीर सिंध जा ग़रीब माण्हू ख़ुदकशी करण ते मजबूर आहिनि। कल्ह वज़ीर आला सैयद मुराद अली शाह जे ॻोठ भानसिदाबाद मां हिकिड़े माण्हू ख़ुदकशी कई आहे, महांगाई ऐं बेरोज़गारी सबबि। असां मुतालबो कयूं था त महांगाई ॾाटे तोड़ महांगाई ख़तमु करे अवाम दुश्मन मनसूबा ख़तमु कया वञनि। ॿी सूरत में असांजो एहतिजाजी सिलसिलो अञा वधीक तेज़ थींदो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मुसीबतनि जे घेराव में फाथल अवाम खे धाड़ेलनि जे कीसनि ऐं महांगाईअ जी मुसीबत खां बचाए जीअण जो हक़ ॾिनो वञे, त जीअं ज़ख़्मी थियल सिंध जे रूह खे तिबी इमदाद मिली सघे। सागर सोलंकी, आवाज़ टीवी न्यूज़ सन।